नासिर नबीसर रोड वेझो ॻोठ सईद खान चांडियो में प्राइमरी स्कूल बुनियादी सहूलतुनि खां महरूम आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर तालिब चांडियो। जी तालिब, इन वक्त असां मौजूद आहियूं नबीसर थर जी यूसी ॻोठ सईद खान चांडियो में। ही प्राइमरी स्कूल आहे जिते के बि बुनियादी सहूलतूं मौजूद न आहिनि ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ ॻोठाणनि ने एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उन्हनि सां ॻाल्हि मुआड़ कंदासीं त संदन छा चवणु आहे ऐं कहिड़ा मुतालबा आहिनि। स्कूल खे ही बुनियादी मसलो आहे। 9 लख इन जा मंज़ूर थिया, लख रुपए जो कमु कराए ॿिया खाई वियो आहे। पैसा हिन जी हालत अव्हां जे साम्हूं आहे, कंहिं टाइम बि किरी सघे थो। ॿार नंढड़ा पढ़नि था। ठेकेदार ठेको खयो 9 लख जो, असां ख़ुशि थियासीं त ॾाढो असां स्कूल ठहंदो, ॿार असांजा पढ़ंदा। पर हिन वक़्तु तव्हां ॾिसो त स्कूल जे मथे छित आहे कोन। बाक़ी जेको रंगावत करे चटियूं हणी मिड़ई सीमेंट जूं ऐं उहो ठाहे करे विया आहिनि। तंहिं कंदे अव्हां ॾिसी वठो त इहे छितियूं मथां टुप स्कूल आहिनि कोन, इहे ॿार पढ़ंदा किथे। स्कूल असांजा टुटो पिया, मथां ठेकेदार 9 लख रुपया हिन जा आया, पैसा ठेकेदार खाई वियो हलियो ऐं हिन में इहो कमु करायो आहे। मिड़ई मरमत कराए रंग ॿियो हणी ऐं हिन जूं छुटियूं टुटियूं पियूं आहिनि। केॾी महिल बि किरियो सघनि जूं ॿारनि जे मथां। असांजा नंढड़ा ॿारड़ा हिन में पढ़नि था। स्कूल में जेको जाम मसइला आहिनि। हीउ जेको असांजो स्कूल आहे, क़दीमी ॻोठ जो स्कूल आहे। हिते जेको आहे सो हिन जा 20 सालनि खां पोइ 9 लख रुपया मंज़ूर थिया, जंहिंमां लख रुपए जो हिन कमु करायो आहे। तंहिंखां पोइ 8 लख रुपया ही खाई वियो आहे। हलियो असांजे स्कूल जो को बि कमु न करायो वियो आहे। तव्हां हिन ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त हिननि जो इहो चवणु आहे त ठेकेदार जी मिली भगत सबबु स्कूल जो कमु रोलड़े जो शिकार थी वियो आहे ऐं 2 नंबर कमु थियो आहे। उन जे करे स्कूल जेको आहे सो क्रैक थी चुको आहे, टुटण ते आहे। हिननि मुतालबो कंदे इहा घुर कई आहे त हिन स्कूल जो फौरी तौर ते नोटिस वरितो वञे ऐं स्कूल जो वरी कमु करायो वञे त जीअं मासूम ॿारड़ा तइलीम पिराए सघनि। जी।